बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। व्यूज़ टाइम प्रोग्राम सां भली कर रहा हूँ आज मिसमान अली वकास जो नाज़रीन अमेरिका में चूंडूं 5 नवंबर ते थियण वञी रहियूं आहिनि, जंहिंमें रिपब्लिकन जो डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेट जो कमला हारिस विच में मुक़ाबिलो थियण वञी रहियो आहे। हलियो इन ईंदड़ अमरीकी चूंडनि सां आलमी सतह ते तोड़े पाकिस्तान ते कहिड़ा असर पवंदा आहिनि, मामले ते पंहिंजे पैनल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿियो नाज़रीन असां वटि इशू इहो आहे त हुकूमत तरफ़ां डिसंबर ऐं जनवरी जे महीननि में CNG स्टेशन्स खे गैस जी फ़राहमी बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सियारे जे ॿिन्ही महीननि दौरान मुल्की सनत जेका गैस ज़रिए बिजली पैदा करे कमु कंदी आहे उनखे बि गैस जी फ़राहमी बंदि कई वेंदी। वफ़ाक़ी पेट्रोलियम वारी वज़ारत तरफ़ां इहो फ़ैसिलो घरेलू सार्फ़िन खे कुदरती गैस फ़राहम करण खे यकीनी बणाइण जे लाइ कयो वियो आहे। उन सां ई गॾोगॾु PI जी निजकारी जो अॼु अमल थी रहियो आहे। ॿोली लॻी रही आहे, नीलामी थी रही आहे। उनजी हुकूमत खे 6 नीलामी जे लाइ ॿोलियूं रिसीव थियूं हुयूं, जिन मां 5 जेके ॿोलियूं लॻाईंदड़ हुआ उन्हनि जेके आहिनि पंहिंजा हथ कढी वञे लिया। हिकिड़ी जेका आहे हिन वक़्तु ताईं हुकूमत खे ॿोली रिसीव थी आहे। हिन मामले ते पंहिंजे पैनल सां ॻाल्हि कंदासीं। पैनल में जिन मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो आउं तारीफ़ करायां। फॉर्मर डिप्लोमेट आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, सीनियर तज़निगार आहिनि प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सीनियर एनालिस्ट आहिनि प्रोफेसर डॉक्टर अयूब शेख साहब, ऐं सीनियर इकोनॉमिस्ट आहिनि, सीनियर तज़निगार बि आहिनि प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब असांखे पैनल में जॉइन कयो आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, प्रोग्राम जी शुरूआति सर पहिरीं तव्हां कंदासीं जेको हीउ अमरीका में अमरीकी चूंडूं थियण वञी रहियूं आहिनि, प्रेसिडेंटल जेके इलेक्शन्स आहिनि थियण वञी रहियूं आहिनि, उनमें रिपब्लिकन जो डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेट जी कमला हारिस जेके विच में मुक़ाबिलो थियण वञी रहियो आहे, कीअं था तव्हां ॾिसो इन अमरीकी चूंडनि खे? न, नेक टू नेक मुक़ाबिलो आहे, ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे। फ़िलहाल चवणु थोरो ॾुखियो थी थो वञे त केरु खटंदो। परसेंटेज जो फ़र्क़ु जेको आहे, परसेंटेज जेको फ़र्क़ु आहे उहो 1.5 इन खां वधीक किथे बि न आहे। किथे कमला हारिस 1.5% वधीक आहे, किथे डोनाल्ड ट्रंप आहे। फर्स्ट टाइम इहो काफ़ी अरसे खां बाद तमामु टफ हिकिड़ो कॉम्पिटिशन थियण वारो आहे इलेक्शन में। जीअं हाणे पोल्स अचनि था पिया, पर पोल्स अमेरिका जा पोइ दफ़े बि अचनि पिया। पोल जे बरक्स 16 में ट्रंप खटे वियो हो, ऐं हिलरी जो बि इहो सिलसिलो हो। बहरहाल जेके इन वक़्त ताईं पोल अचनि था पिया ऐं जुलूस जलसा नज़र था अचनि त ट्रंप कैपिटलाइज़ करे थो पियो थोरो पोलराइज़्ड पॉपुलेशन जेके वाइट अमेरिकन्स आहिनि, रूरल अमेरिकन्स आहिनि, 61% जेके अमेरिकन्स आहिनि उन्हनि खे उन हथु करे वरितो आहे। ऐं रेट्रिक उन्हनि जूं आहे जेके लैटिनोज़ आहिनि या पोर्टो रिको जा जेके उन हिकिड़ो बयानु ॾिनो आहे मेडिसन में, जिथे काफ़ी रेसिस्ट बयानु हो त उहो जेको जज़ीरो आहे हिकिड़ो गंद जो जज़ीरो आहे, त उन जी आबादी फ़क़ति हिकिड़े शहर में 5 लख जे क़रीब आहे। त काफ़ी इन में अचे थो पियो मामिलो, झटको अचे थो पियो। पर इन वक़्त जे माण्हू पंहिंजे ज़हन खे स्ट्रेच करे त लॻे इहो थो पियो त ट्रंप जो थोरो इहो वज़न वधंदो थो वञे। छो जो कल्ह डोनाल्ड ट्रंप बि इन खे एक्सप्लॉइट कयो आहे, जो बाइडन जेॾी महिल वोटर्स खे चयो आहे त इहो गंद जा टोकरा आहिनि, त इहे ॿिए खे हाणे पोयां बाक़ी जेके 4-5 ॾियारा रहिया आहिनि इन में एक्सप्लॉइट कनि था पिया। पर असुलु इहो आहे त जेके इन जा पका वोटर सपोर्टर आहिनि उहे त हिननि खे वोट ॾींदा। जेके जिन्हनि डिसाइड न कयो आहे अञा ताईं, जेके स्विंग वोट्स आहिनि, ऐं उन्हनि में थोरी अॼुकल्ह ज़ोर लॻाइनि था पिया। ऐं स्विंग स्टेट जेके बैटल फील्ड स्टेट्स आहिनि 7, उन में बि इहे ज़ोर लॻाइनि था पिया भई कैंडिडेट चूंडिए। 7 कैंडिडेट स्विंग स्टेट इन करे बि ज़रूरी आहिनि त इन में 2 क़िस्म जा वोटर्स हुते हूंदा आहिनि। हिकिड़ो त पॉपुलर वोट जेको जीअं असां हिते ॾींदा आहियूं, ॿियो के नॉमिनेटेड कॉन्स्टिट्यूशन जे मुताबिक़ इलेक्टोरल कॉलेज वारा वोटर हूंदा आहिनि। उहे बि मुख़्तलिफ़ प्रोविंस जीअं असांजो आहे हुते स्टेट, मुख़्तलिफ़ स्टेट्स में मुख़्तलिफ़ उन्हनि खे एलोकेशन थियल आहे त एतिरा वोट फलाणे स्टेट जा। जीअं कैलिफोर्निया सभिनीनि खां वधीक उन्हनि जा वोट, उनखां 35 एकड़ वोट आहिनि कैलिफोर्निया जा, उन खां बाद टेक्सेस ताईं। त हीउ हिकिड़ो तमामु कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे, पर कॉन्स्टिट्यूशनल उन्हनि खे जे तहत हर हिक खे, जीअं असां वटि पंजाब खणी को बि ॿियो प्रोविंस अचे न अचे, वोट वठनि न वठनि पार्टीज़, त पंजाब में जो खटियो बसि माना उहो प्राइम मिनिस्टर थी वियो। इन करे तव्हां ॾिठो हूंदो त नवाज़ शरीफ़ बि पंजाब में ज़ोर लॻाईंदो, PTI वारा इमरान ख़ान बि पंजाब में ज़ोर लॻाईंदो। त इन खे कवर करण लाइ
इहो सिस्टम हिननि इलेक्टोरल कॉलेज ऐं पॉपुलर वोट जो सिलसिलो कयो आहे। इन ते वधीक तव्हां पुछंदव त ॿुधाईंदासूं नाज़रीन लाइ, थोरो इहो आहे कॉम्प्लिकेटेड मैटर, पर इन जो असरु पाकिस्तान ते या पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि ते या सॼी दुनिया ते, जी ॾिसो अमेरिका जी हिकिड़ी फाइनेंशियल सिस्टम आहे, उन फाइनेंशियल सिस्टम जे तहत हीअ जेकी IMF वारा ऐं वर्ल्ड बैंक वारा आहिनि, इन्हनि में वधीक जी डायरेक्टर इन्हनि जा आहिनि ऐं इन जो इन्फ्लुएंस आहे। इन करे जेॾी महिल कर्ज़ या फाइनेंशियल लेन देन लेती देती थींदी आहे जी त उन में ऑटोमेटिकली इनडायरेक्ट उन जो इन्फ्लुएंस हले थो पियो। जीअं असांखे बि IMF में उन्हनि मदद कई आहे, FATF में मदद कई अमेरिकन्स, ऐं पोइ उन्हनि वटि काफ़ी ग्रांट्स ऐं फंड्स बि हूंदा आहिनि। उन जे हिकिड़े इशारे ते इन्वेस्टमेंट वग़ैरह अची वेंदी आहे, जीअं मुशर्रफ जे ज़माने में असां वटि आई, त ही सभु उन जो हिकिड़ो इन्फ्लुएंस जेको आहे। सभिनीनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जो जेको फाइनेंशियल सिस्टम आहे उन जे करे त पाकिस्तान में जियो पॉलिटिकल लिहाज़ सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। पाकिस्तान सां हाणे उन्हनि जो एतिरो इंट्रस्ट नाहे जेतिरो पहिरियां थींदो हो। अफ़गानिस्तान खां जॾहिं मुल्क खां उहे निकिता आहिनि त उन्हनि जो इंट्रस्ट तमामु घटिजी वियो आहे। फ़क़ति इन हद ताईं आहे त जियो पॉलिटिकल लैंडस्केप में चाइना कंटेनमेंट में पाकिस्तान खे कहिड़े हिसाब सां मिसयूज़ कयूं, बसि इन खां वधीक उन जो इंट्रस्ट को वधीक रहियो न आहे हिते। ऐं वार जेको दहशतगर्दी आहे उहो ओवरऑल उन में आहे त पाकिस्तान में उनजो एतिरो ई इंट्रस्ट आहे। रहियो सुवाल त पाकिस्तान में जेके रूमर्स हलनि था पिया त इमरान ख़ान खे छॾाए वेंदो, फलाणो छॾाए वेंदो, ट्रम्प छॾाए वेंदो, त उनजी स्टेट पॉलिसी अहिड़ी न आहे त अचानक प्रेसिडेंट अचे ऐं चवे त हिनखे छॾे ॾियो। जी अच्छा सर, तव्हां हिन ते पंहिंजो ओपिनियन ॾेई छॾियो। जेको ही हुकूमत दिसंबर ऐं जनवरी में CNG स्टेशन्स खे गैस जी फ़राहमी बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे, उनमें इहो बि चयो आहे त सनती जेकी गैस सनती जेके आहिनि उहे बिजली पैदा कनि थियूं ऐं पंहिंजो कमु कनि थियूं, उन्हनि खे बि गैस जी फ़राहमी बंदि कई वेंदी। जेके इंडस्ट्रीज़ मुल्क में कमु करे रहियूं उन्हनि खे बि गैस जी फ़राहमी बंदि कई वेंदी। आहे त ज़ुल्म वारी ॻाल्हि त दुनिया में नेचुरल गैस जंहिं हिसाब सां असां हिनखे इस्तेमालु था कयूं, जी पोइ त इंडस्ट्री खे बिजली ठाहिण लाइ बि गैस था ॾेई छॾियूं ऐं तंदूर हलाइण लाइ बि गैस ॾेई था छॾियूं, ऐं CNG जेका आहे उनखे बि नेचुरल कुदरती गैस जेका आहे उहा ॾेई था छॾियूं। जी इन्हनि खे हमेशह LNG हूंदी आहे, ॿिहंदा किथां आणे तव्हां इन्हनि खे ॾेई छॾियो। हीअ जेके नेचुरल गैस आहे इनखे असांखे प्रिज़र्व करणु खपे। हा, इन्हनि खे असां मोस्ट एसेंशियल यूज़ में आणणु खपे। हाणे पोइ मुंहिंजो इहो फ़ैसिलो इन करे आहे त ज़ाहिर आहे माण्हुनि खे तमामु मुसीबत में पइजी वेंदा, हेल्थ जो प्रॉब्लम थी पवंदो, सियारे खां माण्हू मरंदा, छो जो हाणे इन्हनि खे आदत पइजी वई आहे त हर घर में गैस। सियारे में दिसंबर ऐं जनवरी में जेॾी महिल मौसम तब्दील थींदी आहे, थधिराट थींदी आहे, त उन में गैस खे इस्तेमालु करे घर पंहिंजो गरम कंदा आहिनि। त हुकूमत इहो सोचियो आहे त ज़ाहिर आहे माण्हू खे पूरो टेम्परेचर सही न मिलंदो त उनखे तकलीफ़ बि थींदी, हुकुम जे ख़िलाफ़ बि माण्हू थींदा। हाणे थोरी घणी ठापर शायदि उहो सम्झे थी पई हुकूमत स्टेबलाइज़ेशन, डॉलर जी थोरी स्टेबलाइज़ेशन, ऐं को सऊदी अरब वग़ैरह मां जेके इहे 27 ऐं 35 जेके MOU थिया आहिनि के ॿ टे अरब डॉलर जेको आहे उन्हनि जो सिलसिलो शुरू बि थी वियो आहे। त उन में हुकूमत सम्झे थी पई त माण्हू रूबरू नाराज़ न थी वञनि, किथे वरी इन पासे PTI वारे पासे ॾे वधीक रुझान न थी वञे। हीअ त हिन जो पॉलिटिकल पासो आहे। टेक्निकल पासो इहो आहे त नेचुरल गैस खे ज़रूरु प्रिज़र्व करणु खपे, इहो हरू भरू कारनि में न साड़णु खपे। उन लाइ उन्हनि खपे त उहो इम्पोर्ट कनि, भरे थोरो महांगी करे छॾनि, पर नेचुरल गैस खे पंहिंजे इस्तेमाल में आणनि जेको उन्हनि जो एसेंशियल इस्तेमालु आहे। जी ठीक है, थैंक यू सो मच डॉक्टर जमील खान साहब। प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, सर पहिरीं त तव्हां खां सवाल सर मां इहो कंदुमि त जेको ही अमेरिका में 5 नवंबर ते चूंडूं थियण वञी रहियूं आहिनि, जिन में रिपब्लिकन जो डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेटिक जी कमला हैरिस विच में मुक़ाबिलो थिए पियो। सर, वर्ल्ड डायनामिक्स चेंज थींदा आहिनि चूंडुनि खां पोइ या न? पाकिस्तान ते जा कहिड़ा इम्पैक्ट्स पवंदा जेके ही अमरीकी चूंडूं सां जेके अचनि पियूं? जी प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब। प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, सर आवाज़ अचे पियो? ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब, तव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो? बिल्कुलु अचे पियो आवाज़। हा सर, तव्हांजो कमेंट्स ॾेई छॾियो त हीअ जेको हीअ चूंडूं थियण वञी रहियूं आहिनि अमरीका में, छा तव्हां कमेंट्स कंदा हिन हवाले सां? जी जी सर, जी तव्हां कंटिन्यू कयो। हा, मुंहिंजे ख्याल में सुवाल विच में आवाज़ जे करे गोड़ हो। तव्हां सर, मुंहिंजो क्वेश्चन इहो
क्वेश्चन इहो त जी। जेको हीअ अमेरिका में 5 नवंबर ते चूंडूं थियण वञी रहियूं आहिनि रिपब्लिकन डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेटिक कमला हैरिस विच में, वर्ल्ड डायनामिक्स चेंज थियनि था या न थियनि था, जेके चूंडूं ईंदियूं अमरीकन खां पोइ पाकिस्तान ते इन जा कहिड़ा इम्पैक्ट्स पवंदा? महिरबानी अली वकास। मुंहिंजे ख्याल में हिन वक़्तु जेको मुक़ाबिलो आहे उन हिसाब सां त ईअं चई सघिजे थो त अञा ताईं का यकीनी नथी चई सघिजे त ट्रंप ईंदो या कमला हैरिस ईंदी। जी। ऐं उनजी सूरत हाल अहिड़ी आहे जीअं माज़ी में जेका हिलरी क्लिंटन ऐं ट्रंप वारो जॾहिं मुक़ाबिलो हुयो त उन वक़्तु बि इहो पियो आयो त शायदि हिलरी क्लिंटन जी जेका आहे उहा माज़ी जी हुनजी कयल कारकर्दगी पंहिंजे मुड़ुस जे सदारती दौरान बहितर हुई, सोशल वर्क सुठो हुयो, तंहिंजे करे हुनजी पज़ीराई वधीक आहे ऐं इंटेलेक्ट लेवल ते बि सभिनी चयो पिए त हू वधीक जेका आहे सा हुन खां सघारी आहे, पर रिज़ल्ट्स ॿिया अची विया। हींअर बि साॻे तरीक़े सां कमला हैरिस जी जेका बि हिकिड़नि हल्कनि में इहो चयो थो वञे त हुनजो वधीक विज़न जेको आहे सो क्लियर आहे ऐं हूअ वधीक जेका आहे सा इंटरनेशनल अफेयर्स खे सही तरीक़े सां इंटरप्रीट करे थी, सम्झे थी ऐं उन ई तहत जेको आहे सो पंहिंजे हुननि सभिनी वोटर्स ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि करे थी। कल्ह जॾहिं जो बाइडन हुननि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो जुमिलो ॻाल्हायो त उनखे बि हिन इहो चयो त न आऊं अहिड़े वोटर्स जे बारे में कंहिंजो बि हुजे इन क़िस्म जो जुमिलो जेको आहे सो तनक़ीदी सुठो कोन्हे थी, यानी हुन सम्झो हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो विजन रखियो। पर ॿिए पासे जेका शइ आहे उहा इहा आहे त ट्रंप शुरू खां वठी हिकिड़ी जेका फोकस्ड लाइन हुनजी रही आहे उहा आहे त जीअं पाण वटि न मुशर्रफ अॻे चयो सबसे पहले पाकिस्तान, त हुनजो मुसलसिल हाणे इहो आहे त सभ खां पहिरीं अमेरिका। माना हींअर जेको आहे सो हुन वटि ग्रेट अमेरिका जो तस्वर इहो कोन्हे त दुनिया सॼी ते अमेरिका जी पॉलिसी हावी हुजे या दुनिया सॼी ते अमेरिका जो कब्ज़ो हुजे त उन सां अमेरिका ग्रेट आहे, पर हुनजो फोकस हिन ते आहे त अमेरिका जे अंदरि जेको कुझु अमेरिकन्स आहिनि पहिरीं तरजीह उन्हनि खे हुजणु खपे, उहा चाहे प्रोडक्शन हुजे या सर्विसिस हुजनि या ॿियूं जेके बि सहूलियतूं आहिनि उन हिसाब सां। उन जे करे जेको हिकिड़ो वाइट अमेरिकन आहे उन जो हिकिड़ो सेंटिमेंटल या इमोशनल जेका अटैचमेंट आहे उहा उन सां वधीक आहे। हाणे अचूं था हिन ते त हिन जा असरात पाकिस्तान ते कहिड़ा पवंदा, त जीअं जमील साहब जेका ॻाल्हि कई त मौजूदा हालतुनि में पाकिस्तान जी अफ़गानिस्तान जे करे उहा सूरत हाल माज़ी वारी खणी न बि रही हुजे, पर चाइना जी अञा ताईं सूरत हाल जेका आहे उहा हलो जी आवाज़ अचे थो? जी सर आवाज़ अचे पियो। पोइ हलो हलो पिया कयो त आवाज़ न पियो अचे या? जी सर तव्हां कंटिन्यू कयो, सर तव्हां कंटिन्यू कयो। ठीकु आहे। अयूब साहब खे जेको आहे न त जेको आहे ॾियो हुनजो आवाज़ क्लियर थो अचे हुन वटि मुंहिंजो। न सर तव्हां त वरी कंटिन्यू कयो। ठीकु आहे। त हुन में पाकिस्तान ते असरात जेके आहिनि उहे थी सघे थो हुनजा इन सूरत उन्हनि जो ब्रिक्स जी जेका हींअर पोज़ीशन थी वई आहे उन ब्रिक्स जी पोज़ीशन में हिंदुस्तान जी जेका वधीक पोज़ीशन सघारी थींदी थी वञे ब्रिक्स में ऐं इंटरनली बि हिते हाणे थी सघे थो त हिन खिते में हू वधीक कुवत अख़्तियार करे। इन जे लाइ अमेरिका ख़ुदि हींअर मां सम्झां थो त डबल माइंड हूंदो त कंहिंजे पासे वधीक पाण खे सगारो करे, यानी आया हुनजा बहितर तालुकात इंडिया सां फ्यूचर में फ़ाइदेमंद रहंदा या पाकिस्तान सां फ्यूचर में फ़ाइदेमंद रहंदा। ऐं पाकिस्तान जे अंदरि बि हींअर आस्ते आस्ते जेका शिफ्ट अचे पई उन में मूंखे ईअं पियो लॻे त टुवर्ड्स चाइना वधीक उन्हनि जो शिफ्ट अचे पियो, टुवर्ड्स रशिया वधीक शिफ्ट अचे पियो, पर उन में ब्रिक्स में उनखे मेंबरशिप न मिलणु या उन जो अॻिते जे लाइ ब्रिक्स में जेको उन्हनि हिकिड़ो नुक़्तो रखी छॾियो आहे त यूनानिमसली जेतिरे ताईं जेके शुरू जा मेंबर्स आहिनि उहे कंहिंखे बि जेकॾहिं क़बूल न कंदा त उन जी मेंबरशिप न थी सघंदी, त उन में इंडिया पाकिस्तान जे लाइ रुकावट हिकिड़ी थी सघे थो। हाणे जेकॾहिं इहा विंडो पाकिस्तान जे लाइ खुली पई त पोइ शायदि सूरत हाल ॿी थिए, न त मूंखे ईअं थो लॻे त ईंदड़ इलेक्शनुनि खां पोइ अमेरिका ऐं पाकिस्तान जा वधीक तालुकात ॿिन्ही सूरतुनि में चाहे ट्रंप अचे या चाहे कामिला हैरिस अचे उन्हनि ॿिन्ही सां जेको आहे सो बहितर थी सघनि था ऐं मुमकिन आहे त उनजो अञा वधीक स्ट्रांग रिलेशन्स जो सबबु ब्रिक्स खे ऐं चाइना खे काउंटर करण जे लाइ पाकिस्तान खे यूज़ करणु हुजे। जी ठीकु सर, ॻाल्हि ॿोल सर जारी हूंदो, वक़्तु थियो आहे हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। प्रोफेसर मुश्ताक मीनानी साहब, सां ब्रेक खां पहिरीं असां ॻाल्हि ॿोल करे रहियासीं जेको ही अमेरिकन इलेक्शन्स 5 नवंबर ते थियण वञी रहियूं आहिनि, जंहिंमें रिपब्लिकन जो डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेटिक जी कमला हैरिस विच में मुक़ाबिलो थिए पियो। तव्हां सभु छा कमेंट्स कंदा हिन हवाले सां त वर्ल्ड डायनामिक्स जेके ही इलेक्शन्स ईंदनि खां पोइ कहिड़े तरफ़ वेंदियूं, ख़ासि तौर ते पाकिस्तान ते इन ते छा इम्पैक्ट्स पवंदा, मिडल ईस्ट सिचुएशन, साउथ एशिया, एशियन कंट्रीज़ ते छा इन जा
इम्पैक्ट्स पवंदा? पहिरीं ॻाल्हि आहे त असां जेके थर्ड वर्ल्ड में आहियूं दोस्त, उहे हिन मां घणो एक्सपेक्ट था कयूं त हुकूमत जेकॾहिं अमेरिका में रिपब्लिकन खां डेमोक्रेट वई, डेमोक्रेटिक खां रिपब्लिक वई, त को वॾी चेंज आई। 70-80% हुननि जूं पॉलिसीज़ साॻियूं आहिनि। मिसाल तौरु अच्छा, हिन में मज़ाक़नि उहो माण्हू चवंदा आहिनि त हिन में ओबामा जे दौर में त भई होॾो कोका कोला आहे, होॾां पेप्सी कोला आहे, पर आहिनि त ॿई कोला न। हाणे हिन मां त अंदाज़ लॻायो त माण्हुनि जो छा असेसमेंट आहे। अमेरिकन पॉलिटिक्स जूं ॿ टे बुनियादी शयूं आहिनि। हिकिड़ो त जेका फॉरेन पॉलिसी आहे, उहो जेका हुननि जी सोकॉल्ड इस्टेब्लिशमेंट आहे, उहा पई तयारु कंदी आहे। पोइ जेको प्रेसिडेंट आयो उन जे दौर में उहो अमल थींदो आहे। इहो ज़रूरी न आहे त को फ़र्दनि ते हुनजो असरु थिए। ॿियो जेको इहो हूंदो आहे, जेको रिपब्लिकन पार्टी आहे, उनजो वॾो ज़ोर हूंदो आहे एबॉर्शन ते, इमिग्रेशन ते, त माण्हू ॿिया न अचनि, ऐं एक्सक्लूशन जो हुनजी पॉलिसी हूंदी आहे। त मिसाल जेके शाहूकार माण्हू आहिनि उन ते असां जेका टैक्स कट कयूं, ऐं जेके शाहूकार माण्हू आहिनि या कॉर्पोरेशन उहे इन्वेस्टमेंट कनि, अमेरिका जी ग्रोथ रेट वधे। वेयर एज़ जेको डेमोक्रेटिक पार्टी आहे उहो मोर आर लेस इंक्लूजन पार्टी हूंदी आहे, त माना सभिनी माण्हुनि खे गॾाए हलिजे ऐं कंहिंखे बि एक्सक्लूड माण्हुनि खे न कजे। ऐं थर्ड जेको इहो आहे त इन जी जेका मेजर जेका थर्स्ट हूंदी आहे त इकोनॉमिक ग्रोथ। जेतिरी इकोनॉमिक ग्रोथ थींदी ओतिरो अवाम जे अमेरिकन माण्हुनि खे फ़ाइदो थींदो, रोज़गार पैदा थींदो, गुरबत घटिबी, ऐं उन खां पोइ माण्हुनि खे फैसिलिटीज़ थींदियूं। ख़ासि करे अमेरिका में, यूरोप में हेल्थ केयर हिकिड़ो वॾो हमेशह इशू हूंदो आहे ऐं एम्प्लॉयमेंट जो। तंहिंजे करे इहे जनरल हिकिड़ी एजेंडा या मुस्तक़िल एजेंडा हूंदी आहे हर इलेक्शन में। तंहिंजे करे मुंहिंजे नज़र में इहा आहे त इहे पॉलिसीज़ ईअं शिफ्ट थींदी। बाक़ी हिकिड़ी शइ ज़रूरु ॿुधायां, जॾहिं पहिरियों कल्ह ट्रम्प खटियो हो त उन लाइ पिया चवनि त हिकिड़ो त क्रिश्चन ऐं एंजलिकन जेके क्रिश्चियन्स आहिनि, जेके वेरी कंज़र्वेटिव आहिनि, एक्सट्रीमिस्ट आहिनि, उहो मूंखे हुन वाइदो कयो त असां जेके ॿाहिरिनि माण्हुनि खे न घुराईंदासीं, माइग्रेशन बंदि थींदी, ऐं वाइट सुप्रामेसीअ खे असां मेंटेन कंदासीं, माना जेके वाइट माण्हू आहिनि। वेयर एज़ जेका हू आहिनि पंहिंजो डेमोक्रेट, उन्हनि जो इहो हूंदो आहे त भई असां सभिनी खे गॾु हलूं। जेकॾहिं के माण्हू अची था वञनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में त उन्हनि खे बि असां एडजस्ट इहो कंदासीं। ॿी जेका अहम शइ तव्हांखे मां ॿुधायां उहा इहा आहे त अॻे जॾहिं ट्रम्प खटियो उन में ॿ शयूं हुन जूं तमामु इम्पॉर्टेंट चए। हिकिड़ो त हिन वटि पैसा जाम आहिनि, ऐं ॿियो छाकाणि त हे बिज़नेसमैन आहे, तंहिंजे करे हुनजी जेका ऑर्गेनाइज़ेशन ऑफ द इलेक्शन आहे उहा जेका आहे सा तमामु, जे हिते पाकिस्तान में ख़ासि करे कराची चवंदा आहिनि त भई सोकाल हिकिड़ी एथनिक जेका पार्टी आहे उन वटि जेका इलेक्शन मशीनरी जेका आहे सो तेज़ आहे। या बाक़ी सिंध में पीपल्स पार्टी लाइ मशहूरु आहे त उहो कंहिं बि हवाले सां होकार कुरूक इलेक्शन खटंदी, छो जो हुनखे वॾो हिकिड़ो तजुर्बो आहे। त हीअ जेको ट्रम्प आहे उन खे तमामु वॾो तजुर्बो आहे हाणे पैसे जे हुन लाइ। हा, बाक़ी लास्ट में भई इहो थो ॿुधायां त जेकॾहिं अमेरिकन इस्टेब्लिश थियो त न ही माण्हू सही कोन आहे, सुभाणे अॻिते ग़लति पॉलिसीज़ कंदो, अमेरिकन जे जेके नेशनल इंट्रस्ट खे नुक़सानु पवंदो, त पोइ जेको वोटर स्विंग थींदा उहो डिपेंड करे थो। फ़िलहालु त 20-19 में पई ॿिया हलनि था। जॾहिं गैलप जेको इंटरनेशनल आहे, जॾहिं उहो रिज़ल्ट ॾींदो आहे पंहिंजे स्टेटिस्टिक्सिकली, त काफ़ी माण्हू उन ते इतबार कंदा आहिनि। सो असां वेट एंड सी, अञा टाइम आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं हुननि जूं पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन ठाहिनि था, कीअं था उन्हनि खे पंहिंजे माण्हुनि ताईं रीच कनि, कीअं था पंहिंजूं जेके पॉलिसीज़ खे उहो सेल कनि। ठीकु आहे, सिर्फ़ु इहो ई आहे। सर, तव्हां ब्रीफ हिन ते पंहिंजो आंसर कमेंट ॾेई छॾियो। जेको हीअ हुकूमत डिसंबर ऐं जनवरी में CNG स्टेशन्स खे गैस जी फ़राहमी बंदि करण जो जेको फ़ैसिलो कयो आहे, छा त तव्हां कमेंट्स कंदा? घरेलू सार्फ़िन खे हुकूमत इहो फ़ैसिलो कयो आहे त घरेलू सार्फ़िन खे कुदरती गैस, नेचुरल गैस उहा फ़राहम कई वेंदी? ॾिसो, पाकिस्तान में तव्हां सभिनी खे हाणे त मां सम्झां थो त सभिनी खे हाणे ॼाण पहुची वई आहे त पाकिस्तान जूं जेके पॉलिसीज़ आहिनि एडहॉक बेसिस ते हूंदियूं आहिनि, परमानेंट बेसिस ते न हूंदियूं आहिनि। अॼु हिकिड़ी पार्टी आई आहे, हिकिड़ो ग्रोह आयो आहे इक़्तिदार में, उहो पंहिंजी पॉलिसीज़ हलाईंदो, वरी जॾहिं उहो चेंज थींदो वरी को नओं ग्रोह ईंदो, नओं ट्राइब ईंदो हुकूमत में, त उहो पंहिंजूं पॉलिसीज़, माना परमानेंट हुननि जी पॉलिसीअ जो इशू न आहे। एडहॉक पॉलिसी आहे, ज़ाहिर हुन में करप्शन बि आहे, फेवरेटिज़म बि आहे,
पंहिंजे पार्टीअ जे माण्हुनि खे नवाज़णो बि आहे, इहो सॼो कुझु हुननि जो हले थो। जी हिननि जॾहिं मिसाल जे तौर हिननि शुरू कयो CNG जे कर, त कॾहिं बि हुननि खे इहे न फील कयो त भई हेतिरियूं CNG जो असां जेकॾहिं परमिशन था ॾियूं, उन्हनि जी कंज़म्पशन केतिरी थींदी, यूटिलाइज़ेशन केतिरी थींदी, अॻिते हली छा जेकॾहिं थियो पंहिंजो जेका CNG जी उन्हनि जी शॉर्टेज थींदी त पोइ छा कंदासीं। तव्हांखे ख़बर आहे त बिलियन रुपीज़ जी इन्वेस्टमेंट थी आहे CNG स्टेशन ते, त ज़ाहिर आहे त उहो मुल्क जो फ़ाइदो पैसो आहे, अवाम जो फ़ाइदो आहे, अवाम जे बेनिफिट लाइ। पर जीअं मां पहिरियों तव्हांखे चयो न, हीअ एडहॉक बेसिस ते था हलनि। जी हाणे जॾहिं CNG ऐं जेका गैस जी शॉर्टेज थींदी त यकीनन कंहिंखे त कंहिंखे क़ुर्बान करिणो पवंदो न, बजाए जो परमानेंट सोल्यूशन कढणु। पोइ उन्हनि खे सौ सिधो इहो आहे त भई CNG जेका आहे उन्हनि खे तव्हां बंदि कयो, बाक़ी घरोली वारनि खे जेके बि डोमेस्टिक कंज़्यूमर आहिनि उनखे तव्हां ॾियो। पर इन सां को मसइले जो हल कोन थींदो। अॻे साल बि गुज़िरियल साल बि इहो क्राइसिस हो गैस जो, ऐं हिन साल बि इहो ई तव्हांखे यादि हूंदो त गैस जी लोड शेडिंग कंदा हुया ऐं काफ़ी माण्हुनि वीचारा फैमिली वारा उहे ॾाढी तकलीफ़ में हूंदा। तंहिंजे करे इहे मुल्क हिननि खां हले कोन थो, हिननि जूं पॉलिसीज़ एडहॉक जूं आहिनि। पोइ इन प्रोसेस में को न को माना विक्टिम थींदो, कंहिं न कंहिं नुक़सानु थींदो, ऐं हिननि खे एडहॉक बेसिस ते उन शयूं हलाइणियूं आहिनि। ठीकु आहे सर। डॉक्टर अयूब शेख साहब, सर क्वेश्चन तव्हां खां इहो कंदासीं, जेको हीअ अमेरिका में चूंडूं थियण वञी रहियूं आहिनि 5 नवंबर ते, अमेरिकन इलेक्शन्स, रिपब्लिकन डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेटिक जी कमला हैरिस विच में, वर्ल्ड डायनामिक्स कहिड़े तरफ़ वेंदियूं, पाकिस्तान ते जा कहिड़ा असरात पवंदा? जीअं डॉक्टर जमील खान साहब, प्रोफेसर मुश्ताक मीनानी साहब ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब बि चयो त ॾिसजे त इलेक्शन थी हुन खां पोइ छा नतीजा बीहनि था। तव्हां सर छा कमेंट्स कंदा आहिनि, त तव्हांजी छा प्रोडिक्शन्स आहिनि? वकास महिरबानी। जी सर। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त जी अमेरिका जूं जेके इलेक्शन्स आहिनि उहे फ़लस्तीन जे वाक़े खां पोइ सॼी दुनिया इहो सम्झी वई आहे त पार्टियूं कुझु बि कोन्हनि, पर अमेरिका जी इस्टेब्लिशमेंट जूं जेके पॉलिसियूं आहिनि उहे हिकु करियूं मुस्तहकम आहिनि। डेमोक्रेट्स आहिनि फ़लस्तीन जे मामले ते बिल्कुलु उहे ई बीठा आहिनि जीअं रिपब्लिक बीठा आहिनि। रिपब्लिकन ऐं फ़लस्तीन जे मामले ते या डेमोक्रेट्स जी सूरताल सिर्फ़ु इन करे असां सम्झ तौर बि हीअ ॻाल्हि सम्झूं त कंहिं बि इशू ते असुलु मसइलो अमेरिका जी पॉलिसी आहे। पॉलिसी जेका हूंदी उहा अमेरिका जी हूंदी। ही पार्टियुनि जी तब्दीली सां ॿ हिकिड़ा टे फ़र्क़, हिकिड़ा जेके मीरानी साहब या जमील अहमद ख़ान साहब ॿुधाया, हिकिड़ो फ़र्क़ु ही थींदो त पाकिस्तान ते हिन जा के बि असर न पवंदा। सिर्फ़ु हिन सॼी दुनिया में हिकिड़ी तब्दीली ईंदी त जंगियूं जेके रिपब्लिकन घटि कंदा ऐं डेमोक्रेट वधीक कंदा। इहो असां गुज़िरियल 10 सालनि में ॾिठो आहे त जंगनि जे बारे में डेमोक्रेट्स प्रो वार आहिनि ऐं रिपब्लिकन जेके आहिनि उहे एंटी वार आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त रिपब्लिकन जेके उहे गोरा नस्ल परस्त आहिनि ऐं उहे चाहिनि था त अमेरिका में जेके ख़ासि करे गोरा आहिनि उन्हनि जी सुपरमेसी हुजे, उन्हनि जी बालादस्ती हुजे, ऐं बाक़ी जेके माण्हू उहे या त मोहताज करे हलायूं या ग़ुलाम करे हलायूं या उन्हनि खे कढूं। हुननि खे ट्रंप जे वक़्त में महसूसु थियो त हिकिड़ो तमामु वॾो माण्हुनि जो तादाद मैक्सिको मां अचे थो। हुननि मैक्सिको जे विच में भित ॾियण जो ऐलान कयो त जे माण्हुनि जे अच वञ जेका आहे उहा घटिजे। उहो सिर्फ़ु हुननि इन करे कयो छो त मैक्सिकन वाइट न आहिनि ऐं उहे कणकरंगा माण्हू आहिनि ऐं उहे अमेरिकी न आहिनि। इन करे उहे चाहिनि था त कंहिं बि नमूने अमेरिकन सुपरमेसी उहा जेका आहे बालादस्ती गोरनि जी उहा वधीक थिए। हुनखे तव्हां नस्ल परस्ती चओ, हुनखे पंहिंजे माण्हुनि जे घणाईअ जे बारे में ऐलान करणु चओ, हुनखे कहिड़ो बि नालो ॾेई सघो था। पर असां पाकिस्तान में वेही पाकिस्तान जी सूरताल खे साम्हूं रखी अमेरिका जे बारे में को बि नज़रियो ठाहे नथा सघूं, को बि छेद नथा करे सघूं।
हिकिड़ी अहम ॻाल्हि हीअ थींदी पाकिस्तान जे बारे में जी त भारत छा थो चाहे उन बारे में अमेरिका जी पॉलिसी भारत जे हवाले सां वधीक बहितर हूंदी ऐं पाकिस्तान जे बारे में निस्बतन घटि बहितर। हीअं त पाकिस्तान कंहिं बि माना में अमेरिका खे खपे कोन थो। जंहिं ॾींहुं अमेरिका खे वरी पाकिस्तान घुरबो त हिकदमि अमेरिका पंहिंजी पॉलिसी चेंज कंदी। जॾहिं ईरान जे हवाले सां हुनखे घुरबल आहे, जॾहिं अफ़गानिस्तान जे बारे में हुनखे घुरबल आहे, ख़ुदि चाइना जे सरहदी शहरनि जे बारे में हुनखे घुरबल आहे, त ओॾी महिल पाकिस्तान अहम आहे। हीउ सॼो तालिबान वारो, अलकायदा वारो, उसामा वारो, इहो सॼो चकर पाकिस्तान जे मार्फत असुल ॻाल्हि अमेरिका जी उन जहिड़े में अमेरिका उहा पॉलिसी ठाहे, अमेरिका पाकिस्तान जी मदद करे। हाणे अहिड़ी का बि सूरत कान्हे, इन करे पाकिस्तान खे बहसत अमेरिकी पॉलिसी जे का बि मदद मिले इहो कॾहिं बि न सोचणु खपे। ऐं ॿियो त असां समूरनि माण्हुनि खे इहो सोचणु खपे त पाकिस्तान जो मुफ़ाद कहिड़े इन में आहे ॻाल्हि में, ऐं ख़ुदि पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जी हुक्मरान पार्टियूं, पाकिस्तान जी पार्लियामेंट उनखे उन जे बारे में प्रॉपर हिकमत अमली ठाहिणी पवंदी। न त उहो मुश्ताक मीराणी वारी ॻाल्हि त असां मोहताज ऐं पेनू अवली आहियूं, इन करे जेको ॾींदो उन मां उमेद वधीक रखंदासीं। अच्छा सर, जेको असां वटि ॿियो इशू आहे जेको आहे हुकूमत तरफ़ां दिसंबर ऐं जनवरी में CNG स्टेशन्स खे गैस जी फ्राहमी बंदि करण जो ऐलान कयो वियो आहे। सियारे जे 2 महीननि दौरान जेका सनत आहे, मुल्क जी इंडस्ट्री आहे, उनखे जेका बिजली पैदा करे थी ऐं कंपनियूं कमु करे थी, उनखे बि गैस जी फ्राहमी बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी पेट्रोल मारी वज़ारत जो चवणु आहे त जेका गैस आहे उहा घरेलू सार्फ़िन खे यकीनी बणाई वेंदी, इन जे करे गैस बंदि करणु वञी रहिया आहियूं। तव्हां ॾिसो न, मुल्क में सर्दी पवे किथे थी। जी केपी सूबे खां वठी पंजाब जे सेंट्रल इलाइक़नि ताईं, इन करे ही सॼी जो सॼी जेका पॉलिसी आहे उहा मुल्क जे अध लाइ त थी सघे थी, सॼे मुल्क लाइ नथी थी सघे। जी पर सॼे मुल्क में इहा पॉलिसी ठाहिण जो बुनियादी इहो आहे त बिजली जे हिसाब सां गैस निस्बतन सस्ती पवंदी। जी इन करे गैस खे हू घरेलू सार्फिन इस्तेमालु कंदड़नि जे लाइ खोलनि था। छो त जेकॾहिं उहो इहो नथा कनि त हिक पासे माण्हुनि खे बिजली जो वज़न वधंदो, उन्हनि जे बिलनि जो वज़न वधंदो, ऐं ॿिए पासे सर्दी जी जेका शिदत आहे उहा इन ज़िक्र कयल इलाइक़नि में वधण जे करे माण्हुनि में हुकूमत ख़िलाफ़ तमामु घणी बेचैनी पैदा थींदी। उन बेचैनी खे अॻुवाट रोकण जे लाइ ऐं माण्हुनि खे बिजली जे निस्बत गैस फराहम करण जे लाइ इहो CNG हिननि खे बंदि करणो। अच्छा, त हुन सां गॾोगॾु जेको हीउ PI जी निजकारी वारो जेको अमल आहे उहो बि अॼु थी रहियो आहे। हुकूमत खे 6 बाइडर्स जूं रिसीव थियूं, जिन मां 5 बाइडर्स पंहिंजा हथ कढी विया, बाक़ी हिकिड़ो बाइडर जी हुकूमत वटि नीलामी मौजूदु आहे। त सर जेको हीउ PI जी खानगान वारो जेको अमल आहे, प्राइवेटाइज़ेशन वारो, इहो हिनमहिल ताईं मुकमल न थियो, अॼु हुनजी सर नीलामी थिए पई। इन बाबति तव्हां सर छा कमेंट कंदा, जेको क़ौमी असास आहिनि मुल्क जा? इहे बिडर जेके आहिनि न, इहे अंदरि पाण में ठहियल बि हूंदा आहिनि। इन करे 6 मां 5 चयो त असां फ़िलहाल पंहिंजी ॿोली वापसि था वठूं त जीअं हिकिड़े खे चांस मिले। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे उहो हिकिड़ो बि चवंदो त भाउ 5 बिडर या नीलामी जी ॿोली ॾींदड़ उहे ई तव्हां खां भॼी विया, इन करे मूंखे 10 रुपए जे बदिरां 6 रुपए ॾियो। इहो अघु घटाइण जो हिकिड़ो सिलसिलो थी सघे थो, ऐं PIA जो सांगे में नीलामी वारो सिलसिलो थी सघे थो। मूंखे ॿी का बि हिन में वॾी नज़र ॻाल्हि नथी अचे। ठीकु आहे सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर जीअं ॻाल्हि कई डॉक्टर इफ़िक साहब, सर तव्हां सर छा कमेंट कंदा जेको हीउ हुकूमत फ़ैसिलो कयो आहे डिसंबर ऐं जनवरी में गैस CNG स्टेशन खे गैस जी फ़राहमी बंदि करण जो, सनतनि खे बि, इंडस्ट्रीज़ खे बि गैस जी फ़राहमी बंदि रहंदी 2 महीननि जे दौरान? अली विकास, पाकिस्तान जे अंदरि गैस ते शुरू खां वठी हिननि जूं पॉलिसियूं अहिड़ियूं अजीब ऐं कमज़ोर क़िस्म जूं रहियूं आहिनि जो सस्टेनेबल अप्रोच कॾहिं बि पाकिस्तान हुकूमत जी ऐं पॉलिसी मेकर्स जी जी
कंहिं ज़माने में उन्हनि सिरुनि जे बटन खे सप्लाई पे कई, छाकाणि त हिकिड़ी शइ ज़हन में रखणु खपे त गैस वाहिद शइ अहिड़ी आहे जेका जेॾी महिल खूह मां प्रोड्यूस थींदी आहे जी। त उनखे स्टोर न करे सघिबो आहे, उनखे डायरेक्ट सप्लाई लाइन में खणी करे सप्लाई कबो आहे। त उन वक़्त में जॾहिं हुननि उहे पॉलिसीज़ पंहिंजूं इहे ठाहियूं त प्रोडक्शन खां कंज़प्शन जेका आहे लाइन जेका ट्रांसमिशन जी घटि हुई त हुननि बटन वारनि खे मुफ़्त में बि ॾिनियूं। वरी हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो जॾहिं जेको फ्यूल जी प्राइसिस जो जेको आहे सो क्राइसिस हुया फॉरेन एक्सचेंज में, त पोइ हिननि वरी धड़ाधड़ CNG इस्तेमालु करे मुल्क जे अंदरि को 6,500 खां मथे CNG स्टेशन्स खोले छॾियूं। वरी उन में धड़ाधड़ CNG जे करे गैस एतिरी कंज्यूम थी जेका दुनिया में हिकिड़ो गैर ज़रूरी इस्तेमालु सम्झो वेंदो आहे, यानी ईअं सम्झो त इहा वेस्टेज ऑफ एनर्जी हूंदी आहे तव्हांजे रिज़र्व्स खे जेके कुदरती वसीला आहिनि उन्हनि खे। पाकिस्तान जी ईअं तबाही कई। हाणे हुनजो हल इहो, हाणे हुनजो मसइलो इहो आहे त हिन वक़्तु बैलेंस कोन्हे हिननि वटि त सियारे जे अंदरि केतिरी कंज़प्शन आहे, ऊन्हारे जे अंदरि केतिरी कंज़प्शन आहे। हाणे बि रेगुलर तव्हां वटि जेको आहे सो लोड शेडिंग पई थींदी आहे। वरी जॾहिं पावर टैरिफ महांगो थी वियो त इंडस्ट्रीज़ खे हिननि धड़ाधड़ पावर जे बदिले में ओपन करे ॾिनो, तव्हां पंहिंजा जनरेटर्स लॻायो ऐं गैस ते जनरेटर्स पावर जनरेट करे इंडस्ट्रीज़ हलायो। वरी उन में उहा कंज़्यूम थियणु शुरू थी। हाणे सूरत हाल इहा आहे त तव्हां जेको आहे उहो नतीजे में शार्टेज में इंडस्ट्रीज़ खे बि चओ था बंदि कयो, CNGs बि बंदि पयूं, उहो अरबा रुपयनि जी सॼी जेका इन्वेस्टमेंट आहे उहा सॼी उन्हनि जी वेस्ट पई थी वञे ऐं तव्हांखे सिर्फ़ु घर जे कंज़प्शन जेके घरू सार्फीन आहिनि उनजो पूराव बि कोन था करे सघो। तंहिंजे करे आउं सम्झां थो नाक़िस पॉलिसियूं ऐं उन खां पोइ सेल्फ सेंटर्ड जेके बि हुकुमरान अचनि था पंहिंजे ज़ाती कारोबार खे मुनाफ़ा बख़्श बणाइण जे लाइ अहिड़ियूं पॉलिसियूं ठाहींदा रहंदा आहिनि। जी, थैंक यू सो मच प्रोफेसर इनामवटी साहब, टाइम तमामु घटि हुयो असां वटि। थैंक यू सो मच डॉक्टर आयुषी साहब, थैंक यू प्रोफेसर मुश्ताक बिनानी साहब, एंड थैंक यू डॉक्टर जमील खान साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।